शहजादकोट डिग्री कॉलेज जे प्रोफेसर अब्दुल जब्बार जोनी जेते 12 ॼणनि खां वधीक लठबरदार माण्हुनि कातलानो हमलो करे खेसि रतो रत करे छॾियो। प्रोफेसर अब्दुल जब्बार रत गाड़ींदे थाणे ते पहुतो। होॾां प्रोफेसर अब्दुल जब्बार ते कातलाने हमले जी ख़बर शहर में बाहिजियां पखिड़िजी वई ऐं झटि पल में शहर जा प्रोफेसर, लेक्चरर, सियासी, समाजी अॻवान ऐं सभई शहरी मुतासिर उस्ताद सां यकजहती लाइ थाणे ते पहुची विया। जिन उस्ताद ते थींदड़ बदतरीन तशद्दुद ख़िलाफ़ प्रोफेसर एहसानुल हक जमाली, प्रोफेसर मोहम्मद साले सुमरे, मौलाना मोहम्मद जान आबिद ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे सेक्शन थाणे अॻियां धरणो हुयो, जिते मछरल मुज़ाहिरीन जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो पिणु कयो। सन चवणो हो त हिकु दर्जन जवाबदारनि हिकु उस्ताद ते कातलाणो हमलो करे ॾाढ ॾेखारियो आहे, जेको खेनि महांगो पवंदो। हुन चयो त जवाबदारनि डिग्री कॉलेज जे करोड़े रुपयनि जी क़ीमती प्लाट ते कब्ज़ो कयो आहे, जंहिंजो केस अदालत में हलंदड़ आहे, जितां हिसाइण लाइ प्रोफेसर अब्दुल जब्बार जोनी जे मथां कातलाणो हमलो कयो। होॾां DSP यार मोहम्मद धरणे में पहुची अॻवाननि खे जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो यकीन ॾियारे धरणो ख़त्म करायो। ज़ख़्मी उस्ताद खे मेडिकल लेटर जारी करे अस्पताल मुंतक़िल कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।